नसीराबाद वेझो हथियारबंदनि नारी खे क़त्ल करे छॾियो आहे। बुट शाख वटि हथियारबंदनि गॾु गारे ते सुवार नारी मथां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में नारी नाज़िया बिरोही मारिजी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त कोराई बिरादरी जे माण्हुनि नियाणी खे क़त्ल कयो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे, नसीराबाद वेझो हथियारबंदनि नारी खे क़त्ल करे छॾियो आहे। बुट शाख वटि हथियारबंदनि नारी मथां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में नारी नाज़िया बिरोही मारिजी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त कोराई बिरादरी जे माण्हुनि नियाणी खे क़त्ल करे छॾियो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन, नसीराबाद वेझो हथियारबंदनि नारी खे क़त्ल करे छॾियो आहे। बुट शाख वटि हथियारबंदनि रस्ते वेंदड़ नारी मथां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में नारी नाज़िया बिरोही मारिजी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त कोराई बिरादरी जे माण्हुनि नियाणी खे क़त्ल कयो आहे। आगाह कयूं पिया तव्हांखे, नसीराबाद वेझो हथियारबंदनि नारी खे क़त्ल करे छॾियो आहे। बुट शाख वटि हथियारबंदनि रस्ते वेंदड़ नारी मथां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में नारी नाज़िया बिरोही मारिजी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त कोराई बिरादरी जे माण्हुनि नियाणी खे क़त्ल कयो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे, नसीराबाद वेझो हथियारबंदनि नारी खे क़त्ल करे छॾियो आहे। बुट शाख वटि हथियारबंदनि रस्ते वेंदड़ नारी मथां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में नाज़िया बिरोही मारिजी वई आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त कोराई बिरादरी जे माण्हुनि नियाणी खे क़त्ल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्लाह बख़्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अल्लाह बख़्श, हथियारबंदनि फायरिंग कई आहे, नारी क़त्ल थी वई आहे, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, नसीराबाद भरिसां ॻोठ आहे तेलबंद खोखर जेको डेरा थाणे जी कमी थो अचे। उते 21 सालनि जी नारी नाज़िया बिरोही, उन जे पीउ जो नालो आहे मोहम्मद हसन बिरोही। गॾे गाड़े ते सवार थी पंहिंजी नानियुनि तरफ़ वञी रहिया हुआ त टे नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल ते सवार हुआ, जिन हिननि जो अॻु जे फायर कया, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण करे नाज़िया बिरोही जेका 21 सालनि जी नारी आहे उहा मौक़े ते क़त्ल थी वई। ऐं हिन जे वालिद मोहम्मद हसन बिरोही जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी कान्हे का, ऐं मुंहिंजी नियाणीअ जो नाहक खून कयो वियो आहे। ऐं हुन इल्ज़ाम लॻायो त कोरी बिरादरीअ जो आहे ज़ाहिद कोरी, उनखे मां सुञाणियां थो कातिलनि मां, बाक़ी ॿ कातिल मां नथो सुञाणियां। ऐं जंहिंखां पोइ लाश पोस्टमार्टम लाइ रूरल सेंटर नसीराबाद आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे, अल्लाह बख़्श, महिरबानी, तफ़सील ॾिना।